अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा सोप सीरियल मोहब्बत जो माग जो ख़त्म थी चुको है या इनकी रिकॉर्डिंग ख़त्म थी चुकी है। जो ही ड्रामो छा वरी टीवी ते न ईंदो, आखिर मसलो छा है जंहिंजे करे इन ड्रामे खे बंदि कयो वियो आहे। दोस्तों, इन सभिनी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों, हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधायूं त हिन ड्रामे जी जेका सो रिकॉर्डिंग ख़त्म न आहे थी। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त न हिन ड्रामे खे ख़त्म कयो वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे हीउ हफ़्तो ड्रामो बंदि कयो वियो आहे। ऐं बंदि करण जी वजह छा आहे, जो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे जे बदिरां जेको आहे फ़िलहालु हिकिड़ो हफ़्तो हिकु ड्रामो हलायो वियो आहे, मां तुंहिंजो आहियां। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन जे बदिरां मां तुंहिंजो आहियां ड्रामो हलायो वियो आहे। सिर्फ़ु इहो ड्रामो जेको आहे सो हिन हफ़्ते हलंदो ऐं उन खां पोइ हीउ ड्रामो ख़तमु थी वेंदो। ऐं इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो सिंध टीवी ते जेको आहे सो ॿियो ड्रामो तकरार छो न पियो हले, उन जो बि वजह तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो सिंध टीवी ते जेको आहे सो तकरार ड्रामो इन जे करे बंदि थी वियो हो जो उन जी रिकॉर्डिंग ख़त्म थी वई हुई। बहरहाल हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग ख़त्म न आहे थी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इहा ख़ुशख़बरी ॿुधायूं त जेको आहे सो सिंध टीवी ते तकरार ड्रामो जेको आहे सो ईंदड़ सूमर ते हलणु शुरू थी वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तकरार ड्रामो ईंदड़ सूमर ते बाक़ाइदगी सां सिंध टीवी ते नशर थी वेंदो। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो जेको मोहब्बत जो माग आहे, इहो बि सूमर खां वठी हलंदो। छो जो हिन जे बदिरां फ़िलहालु हिकु नंढिड़ो ड्रामो आयो आहे जेको हफ़्तो हलंदो, मां तुंहिंजो आहियां। उन खां पोइ जेको आहे सो उहो ड्रामो ख़तमु थी वेंदो ऐं उन खां अलावा जेको आहे सो मोहब्बत जो माग वरी नशर कयो वेंदो पंहिंजे साॻिए टाइम ते। ऐं इन खां अलावा तकरार ड्रामो बि ईंदड़ नई हफ़्ते जेको आहे सो हलंदो। अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो, कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं हिन वीडियो में। रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।